भेज पगार खिलाड़ू शर्का ही शर्का शिरक तो जे दिमाग में अंग्रेजन विच छड़ी उम्मत ना कीते ते मुत्तफका ता खुदा जा वली खुदा जे फैज जो मरकज जो सुभान अल्लाह। पंजाब में बुजुर्ग ख्वाजा शेर मोहम्मद शरफपुरी इंडिया में हिकड़े वापारी जो पुत्र गुम थी वियो अमीर मार पुत्र हिकड़ो वडी मिल्कियत वडो माल वडो पैसो पुत्र जो गुम थी वियो ॾाढा ऐलान कराई ॾाढा इश्तिहार ॾाढियूं पढ़ा ॾियाराई पर पुत्र न पियो मिले रोए पियो। उन इलाइक़े में ख्वाजा शेर मोहम्मद जो हिकड़ो मुरीद रहंदो हो उन चयो बाबा ॾाढो थको आहे हारे मां तोखे ॾिसो थो ॾियां लाहौर जे भर में मुंहिंजे मुर्शिद जी शरफपुर में दरगाह हुआ उन दरगाह ते तूं हली हाज़िरी भरा खुदा जो वली कम थी वेंदी। बेचारो सूरन जो सड़िल टकरो टकरो निकतो लाहौर दाता गंज बख्श जे मज़ार ते ॿुधी अथव जेके विया हूंदा अथनि खे ख़बर आहे जेके ॿुधो हूंदो नालो हिकिड़े फ़क़ीर पे दाता जे मज़ार ते सदा हई दाता 10 रुपया ॾे मुल्लो हिकड़ो वेठो मुछ चिड़े चिड़े शिरक वरी सी दाता 10 रुपया ॾे बोले वरी ले क्यों चक्कर सी दाता 10 रुपया ॾे मुले उछो जागी 10 रुपया कढी जी दाता कोन ॾींदी मां थो ॾी बुजुर्ग उन दरवेश वठी जे दाता ॾिनई पर ॾियाई बि मुंहिंजी अकीदो है मोहब्बत ॾियारी पर ॾियारी बि मुंहिंजी ओ हिंदुस्तान जो वापारी बि सुठो उन जे मज़ार सुणे दाता जे मज़ार ते जे बुजुर्ग सां मिलण पियो अचे उहो बि उन मज़ार जी हाज़िरी भराईंदो भाई ॼणा पे अची पोता पेरन खां वेही ओ अमीर माण्हू रोए पियो ओ दाता साहब मुंहिंजो पुटु गुम थी वियो हाणे दुआ कर पुटु मिले अखियुनि मां लुड़क पिया वहनि उहो अमीर माण्हू उन जे आवाज़ खे ॿुधे पियो जी बाबा तोखे न ख्वाजा साहब ॿुधे पियो चए पियो तोखे वॾी तकलीफ़ आहे चईसि हा वॾी तकलीफ़ आहे मुंहिंजो पुटु हिकिड़ो उहो गुम थी वियो हाणे हिते हाज़िरी भराई अथमि हाणे हितां वरी वेंदुसि दाता साहब खां थी ख्वाजा शेर मोहम्मद ॾे पाण वेठो आहे बुजुर्ग उन जे ॿुधो अथमि त वॾो वली आहे उन सां मिलण बुजुर्ग जे सां मिलण पियो वञे उहो पाण ही वॾो वली आहे अल्लाह वारनि खे वरी पंहिंजी तारीफ़ कान वणंदी आहे ये वली थोड़ी आहे ठग आहे हिन दिल में सोचो तो लगे तो ये बुजुर्ग जो को दुश्मन वरी चे न सही वलिया चे न ठगा खुदा जे कामिल वली जी दरबार पास लगे व्यापारी दिल में जो मां जरूर विदुस ई दगो खुदा जे कामिल वली जो दुश्मन उते जो दरगाह ते अचे त जे बुजुर्ग सां दाता जे मज़ार ते मुलाकात थी हुई ओ साबियो बुजुर्ग सामने बैठो आहे सुभान अल्लाह कदम ते जी के मेहरबानी कर अल्लाह जे वली चयो नमाज़ पढ़ी थई साईं नमाज़ कान पढ़ी तुम वञ नमाज़ पढ़िया नमाज़ पढ़ण पियो मोटी जो अचे निहारे त हिकिड़ो ख्वाजा शेर मोहम्मद ॿियो हिन जो पुटु ख्वाजा साहब सां गॾु वेठो आहे
कदम ते गिरी पियो साईं मूं ॾाढा ऐलान कराया ॾाढा वस हलाया ॾाढियूं ख़ैरातूं कयूं ओ ख़ुदा जा कामिल वली ही मुंहिंजो पुटु तोखे किथां मिलियो साईं फरमाए बाबा मां तोखे ॿुधाई पंहिंजे पुट खां पाण पुछ पुट तूं किथे हुए के थो बाबा मां तोखां कावड़जी लखनऊ जे शहर में वियोसि लखनऊ जे शहर में वेठोसि हींअर देर कान थी ही अल्लाह जो कामिल वली आयो मूंखे बाह मां वठी अची अरे तूं छोरा हिते पियो हली तो जो पीउ हुते परेशान हिक कलक जे अंदर अल्लाह जे कामिल वली लखनऊ मां मूंखे पंहिंजे दरगाह ते घुरायो आहे ये खुदा जा वली आई इन पे के ओली साहब से गाल अजीब कही है कुरान में हदीस में किथे चाहो तो हदीस बुधाया वे साईं भला जैसी पे ये चल चाहो हदीस बुधाया वे न वडे आवाज सां सलाह शरीफ पढ़जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह हदीस शरीफ में आई हदीस आए कुदसी मंसूब ले जे एतबार से हदीस जा किस्म हदीस कुदसी हदीस मरफू हदीस मौकूफ हदीस मक़तू कुदसी हदीस माना रिवायत मदीने जो साईं करे कौल खुदा जो फरमान खुदा जो उनमें अल्लाह जो चवे मुझो मन ला यज़ाल अब्दी यतक़र्रबु इलैया बिन नवाफिल मुझो बंदो मुझे तरफ नफलन के जरिए वेझो थींदो अदा नफलन के जरिए फंगुन के जरिए मुझो बंदो इबादत के जरिए वेझो थींदो शरीयत का मथे काशे काने सोने रोजे वारे जी मलफूजात मक्तूबात के पढ़ो पर एकड़े दफे सफर ते लटा सफर ते मिकदार थकावट परे खां जो पाण फरमायूं त इलाइके जे अंदर ॻोल्हियो त को भला ॻाइण वारो हुजे त मां हुनजो ॻाइण ॿुधां ॻाइण हुनजो मां ॿुधां त फ़क़ीर वीचारा बि परे खां आया हर कुझु थक लहे न क्योंकि असांजे बारे में हिकिड़ो ॻाए थो पर ॻाए थो साज़ ते अल्लाह जे वली जो न साज़ ते न छो त साज़ मुझे नाने जी शरीयत में हराम वठी पायस ओ साहिब में ही गात भली गा चीज न साज़ खां सवा गाए न तो सगा खुदा जे वली कंधे हेठ करे मथे करे फरमाई न मुखे प्यारा त पंहिंजे नाने जी शरीयत सां पंहिंजे नाने जे रस्ते सां पंहिंजे नाने जे तरीक़े सां हिकिड़े टेम ते हज़रत पीसे रोज़े वारे जे ख़लीफ़े सख़्त सियारे जी मौसम मां वुज़ू जे लाइ पाणी भरे रखी पर अहिड़ी जॻह ते जिते वुज़ू करण जे दौरान काबतुल्लाह ॾे मुंहुं न पियो थिए असां फरमायो बाबा इहा जॻह अहिड़ी आहे जिते क़िबले जी तरफ़ मुंहुं कोन थिए किसे क़िबला ॿाहिरि थधि खड़ी आहे सख़्त सर्दी आहे अवां कीअं ॿाहिरि वुज़ू कंदा साईं फरमाईंदा मुंहिंजे नाने जी सुन्नत आहे त क़िबले ॾे मुंहुं करे वुज़ू करण मां सीउ बर्दाश्त करे सघां थो पर पंहिंजे नाने जे तरीक़े खे छॾे नथो सघां सुन्नत जी पाबंदी शरीयत जी पाबंदी तॾहिं मुंहिंजे वाल साहब साईं फरमायो मुफ़स्सिर क़ुरान रोज़े धणीअ जी रमज़ में जो छो फना सो फ़क़ीर असां वटि वरी फ़क़ीर हो कंठा पाए ॾही अंगुरियूं मुटनि सां भरियूं पयूं कंठा पिया लड़कनि फ़क़ीर साईं जो न फ़क़ीर केरु आहे रोज़े धणीअ जी रमज़ में जो छो फना सो फ़क़ीर उनखे न का परवाह जंहिंजो ई प्यारो पीर
चंदा तो जुम्म सा माना तेज और इतना आप जुम्म सा नारो वणो तो उन जज्बो चढ़े ना जुम्म सा जो प्यारो पुत्र मोहम्मद राशिद नालो सब मोहम्मद राशिद नालो संतन पियो शहीद पुत्र नबी ये आशिक जो अमीर खलीफे अर्ज़ कयो क़िबला अज वनी ॾाढो वसवाद नमाज़ के पढ़ंदासीं पाण फरमायूं त छा थियो आहे जी गप्पा ॾाढी मियां फरमायो त नानी जी शरीयत ते नमाज़ पढ़ी सुभान अल्लाह या नबी करीम जी फरमाया सुन्नत ते हदीस शरीफ बयान कयो मदीने के इलाके में वसो हजरत अबू बकर सिद्दीक सरकार के अर्ज कयो या रसूल अल्लाह ॾाढो मींहुं गप थी वई आहे सरकार नमाज़ जी गप में खुदा जो सजदो कंदासी हजरत बेसेरोज़े वारे रज़ी अल्लाह तआला ने फरमायो अज असीब गप में सजदो करे पंहिंजे रब करीम के राज़ी बनाईंदासी शरीयत सां प्यारा हदीस शरीफ पढ़ी वठा साईं बची विया मुफ्ती साहब ला यज़ालु अब्दी यतक़र्रबु इलैया बिल नवाफिल हत्ता अहबब्तुहु फइज़ा अहबब्तुहु कुन्तु समअहु الذي يسمع به وبصره الذي يبصر به ويده التي يبطش بها ورجله التي يمشي بها او كما قال النبي صلى الله عليه وسلم साईं फरमाए हमेशा मुझे बंदो रब तो चले कुदसी हदीस मुझे तरफ यतकर्रब वे जो चीजों मुझे तरफ नफली इबादत के जरिए अंगुन के जरिए जिल्म के जरिए खात्मा छिके के जरिए इन कमन के जरिए नफली इबादत के जरिए आए तो मुझे वे जो चीजों जो मरबन के पजो महबूब बनाई दो आया जरा महबूब को आया से वो मरबन जाकर नची दो हा ये सब धंधुआ अच्छा ची दो हा ये सा पकड़ी दो हा पैर ची दो हा ये सा हल दो हा हकीकी माना ते मुतासरा मजाजी माना अल्लामा इब्न अल्लामा तफसीर कबीर वारे अल्लामा फखरुद्दीन राजी फरमायो वकदालिकल अब्दु इदा बालग अल ताआत तेरे बंदो हमेशा की संभवा इबादत करते 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 उन मकाम ते पहुंचदो त उन वली जे अखन में कन्नन में पैरन में एरात पावर पैदा थींदा अखियों वली जो दियो समय अल बसर अल करीब वल बईद वेठे के बिरसंदो परे के बिरसंदो कन्न वली जा होंदा समय अल करीब वल बईद वेठे के बुबंदो परे के बुबंदो अल्लाह जी वली वेठो त बगदाद शरीफ में हुंदो सद कर मुरीद जो कमाए ओते मदद दिल पोजण अल्लाह जी कामिल वली जो कमाए सुभान अल्लाह अकीदो रखना हराम ना है नाजायज उलमा या यकीदो कुरान हदीस में साबित ते करे मदद गैरुल्लाह का वठण तद हराम जद असी गैरुल्लाह के अल्लाह सुन असी गैरुल्लाह वलियन के गौसल के कुतबन के बादशाह पीर के ख्वाजा मुईनुद्दीन के रोजे वारे के करे ऐसा अल्लाह जो वन या पोतान बासिया इल्जाम तराशिया अहले सुन्नत जो अकीदो कल्लब हक ते इंशाअल्लाह ताला ऐ क़यामत ताईं बसी अहले सुन्नत जा उलमा कुरान हदीस में साबित करे दिखारी दासी जो सुभान अल्लाह ताला फिल फकीर दी हाजिरी कबूल करे अर्ज करन कबूल करे साईं नायब शेर मुस्तफा मुहक्किक अहले सुन्नत हजरत अल्लामा क़िबला डॉक्टर मुफ्ती हकीम नबी सिकंदरी अज़हरी दामत बरकातुल आलिया जल बची बयान साईं जन हुया बस फकीर मुखे हुक्म कयो मां जी हाजिर थियो आया मां जो सही हिकड़ो रंजू न खांदा मट न था न जो सुभान अल्लाह
चंदार सा जैसे एकरो राजू लखा दा वट बाहेड़ा आलम रब्बानी दो डजन था पर फकीर जी मोहब्बत जे करे अजे हाजिरी भराई थम इंशाअल्लाह ताला अल्लाह मुजी हाजिरी कबूल करो अर्ज कर कबूल करो व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलाम